نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين ومن تبعهم بإحسان إلى يوم الدين. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يرفع الله الذين آمنوا منكم والذين أوتوا العلم درجات. صدر مجلس، معزز علماء کرام، عزیز جماعتی بھائرو અને इस्लामी माओ ने भेणों, बच्चे जी सालाना अंजुमन में बच्चे जी तकरीरों में सुनी सकियासी। पंहिंजो सबब अने कारण ही है जे मदरसे जा आखिरी ॾींहं हलें पिया, इजलास आई, जलसा आई, प्रोग्राम आई, इम्तिहान आई। बहरहाल आज दरमियान हाज़िरी थी। मूंखे चई में आयो है जो उलमा जो मक़ाम अने मरतबो इन मथे गुफ्तगू करनी है। उलमा जंहिंजे बारे में पाण वटि हिकिड़ी कहावत मशहूर है जी उलमा ज़मीन जा तारा आहिनि। ज़मीन जा तारा अने आसमान जा तारा जरा रात जो अंधारो थी तो तेरा तारा पांखे नजर अचें था। ये तारा आसमान में जरा चमकें था, तेरा आसमान पांखे खूबसूरत लगे तो। ये जो उलमा जरा धरती मथे ज़मीन मथे मौजूद वेंदा तो धरती अने ज़मीन खूबसूरत बनी वही थी। जैं गोठ में, जैं माहौल में, मुआशरे में उलमा किराम मौजूद हैं, वो मुआशरो बेहतर अने भलो है। अने जरा गुमराहियों फैलें थियूं, अंधेरा फैलें था, तर ये उलमा किराम जो वें था जो को माण्हू के सिधी वाट ॾेखारीं था। पंहिंजे माहौल में अज पाण जेकॾहिं ॼाणण हलूं, अज खां तक़रीबन 100 वर पहला मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह जरा तौहीद जी दावत हिंद अने सिंध में फैलायूं। हिन इलाके में बिल्कुल तौहीद न हो। शिरक, बिदात, खुराफात मड़े आम हुआ। जगह जगह मथे मज़ार बनल हुआ, दरगाहों बनल हुयूं। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह तौहीद जो बिज पोखियों, माण्हुनि खे तौहीद सिखायो। ये गाल पाण मणी खे याद है, पाण खे याद रखे खपे जे मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह जो मेहनत कयो वो पाण मड़े बेरा थी करे पर न करे सको। पर मुझो मेन पॉइंट ये है जे मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह जो तौहीद जो बिज पोखे विया, उनमा जो वण झाड़ जो उभो थियो, उन झाड़ के बचाए वारा ही उलमा आहिनि। इन तौहीद जे वण जी हिफ़ाज़त करे वारा ही उलमा आहिनि। न त दुनिया में आखे मुल्क में कई अड़ियों क़ौमूं मिलनियूं जंहिंजा ॾाढा माइत्र तौहीद वारा हुआ, पक्का तौहीद वारा, पर अॼु उन्हीं जी औलाद जो है वो मुशरिक थी वई, तौहीद मां था कढी वई। तंहिंजो कारण ही है जो उन कौम के, उन इंसान के संभाले ला करे उलमा किराम मौजूद न हुआ। पाण जेकॾहिं अॼु पण तौहीद वारा आहियूं, पाण अॼु पण जेकॾहिं सही अक़ीदे मथे क़ाइम आहियूं त इन उलमा किराम जी मेहनत है जंहिं पाण खे तौहीद मथे क़ाइम रखियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पंहिंजे हिन मुल्क, पंहिंजे हिन एरिए हू टाइम पर ॾिठो है
वो वक्त पर ॾिठो है जे जनाज़ा थी वेंदा हुआ, मयत थी वञे, मरणो थी वञे, वफ़ात थी वञे, माण्हू दौड़ा फिरींदा हुआ जे जनाज़ो पढ़ाइण लाइ करे को माण्हू अचे, को न हूंदो, को आलिम न आहे, को मियाँ जी न आहे, को मौलवी न आहे जेको जनाज़ो पढ़ाए। अने कई अहिड़ा दाख़िला पण पंहिंजे हिन एरिए में इलाइक़े में बनिया जे अमोक मयत खे माण्हू ईअं ज दफ़न करे छॾियो, उन मथे जनाज़े जी नमाज़ पढ़ाइण लाइ करे को आलिम मौजूद न। पर अल्हम्दुलिल्लाह अॼु पंहिंजे इलाइक़े में जेकॾहिं जनाज़ो थी त हिकिड़ो न बल्कि 10-15 आलिम मौजूद रहंदा, बल्कि वधारे च रहंदा। ये अल्लाह जो फज़ल ने एहसान है। पंहिंजी क़ौम, पंहिंजा माण्हू अॼु मौलवीअ खे मामूली सम्झनि था। जेकॾहिं वॾो को प्रोफेसर अचे, वॾो को साहिबड़ो पैंट सूट पहिरें पुॼी अचे त साहिब आया, वियो हलिया, इज़त मान मर्तबो। पण उन ई जॻह मथे मौलाना साहब अचनि, मौलाना आयो है, मौलाना दिल करें क्या, ठीक है। आंजी नज़र में आलिम जी इज़त न आहे, आंजी नज़र में हिकिड़े आलिम जी क़दर न आहे, त हिन ॻाल्हि खे यादि रखी लायो, जेको क़ौम पिंड जे आलिम जी इज़त नथी करे, उन क़ौम खे दुनिया में इज़त नथी मिले। अॼु जेकॾहिं मुसलमान कंहिं पण हंध मथे ज़लील ऐं रुसवा ऐं ख्वार आहिनि त तंहिंजो कान ई आहे जे इन्ही माण्हू पिंड जे उलमा खे इज़त न मिले। मौलवी कयो करो, मौलवी हेॾा आलिम ॾी कयो करो। मौलवी ई कयो वियो जे आंजो नालो मुसलमान रखियल आहे त मौलवी रखायो वियो। मौलवी ई कयो वियो जे आ वटि जेकॾहिं अमोक माण्हू ॾाढ़ीअ वारा ॾिसजनि था त ही मौलवी जी महिनत आहे। ऐं जेकॾहिं इस्लामी मुसलमान जे लिबास में आयो, कुर्तो पायजामा पहिरियल आहे, आंजे सर मथे टोपी आहे, त मौलवी जी महिनत आहे। मस्जिद में जेकॾहिं 5 टाइम बांग अचे थी त मौलवी जी महिनत आहे। पंहिंजा मासूम नंढा बच्चा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ही कलमो पढ़ी सघनि था, ही मौलवी जी महिनत है। पंहिंजी मस्जिद में 5 टाइम जमात ओडी थी थी, मौलवी जी महिनत है। पां पिंड नमाज में 2-4 सूरूं पढ़ी सघूं था, ही मौलवी जी महिनत है। ईअं बिल्कुलु न सम्झो जो मौलवी कयो करो या मौलवी ॾिग कयो आहे। जेकॾहिं ही उलमा, ही मौलाना, ही मौलवी हिकिड़ो वरे पाण जुदा थी वञे, हिकिड़ो वरे पाण अलॻि थी वञे, पंहिंजे माहौल नो, पंहिंजे मुआशरे नो, न पंहिंजे मरणे में अचे, न पंहिंजे पढ़णे में अचे, न पंहिंजे मस्जिद में अचे, त पाण खे ख़बर पए जो उलमा गुरु वई। जनाज़ा वरी कुझु दफ़न करणा पवंदा, नमाज़ विकर, मस्जिद हूंदियूं बांदगी न अचींदी, जमात हूंदियूं नमाज़ पढ़ाए वारो माण्हू की न हूंदो। अने पंहिंजा नाला मोहम्मद अहमद की न हूंदा, पंहिंजा नाला हूंदा जय सिंह, करण सिंह, अहिड़ा नाला हूंदा जेको अॻे ॾोसनि जा हुआ। इन वस्तु खे पाण भुली विया आहियूं। पाण इज़त ॾियूं की न ॾियूं, दुनिया वारा मौलवीअ खे, आलिम खे इज़त ॾिए की न ॾिए, अल्लाह ताला इज़त ॾेई छॾे। यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। अल्लाह फरमाए ईमान वारा जेको माण्हू आहिनि, अल्लाह उन्ही खे अॻां वधाए, पर जेको इल्म वारा आहिनि उन्ही जा दर्जा ऊंचा आहिनि। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल उलमा वरसतुल अंबिया। उलमा जेको आहिनि कि नबी जा वारिस आहिनि। नबी जा वारिस तंहिंजो मतिलबु ई आहे जे नबीअ जेको दुनिया में कम करे ना करे,
दावत अने तबलीग जो हिन दुनिया में आया वो हाणे नबी पुठिया उलमा कंदा। उलमा अल्हम्दुलिल्लाह कई पिया। पाण पंहिंजे आलमे जी इज़त कयूं, उन जे मक़ाम अने मर्तबे खे सम्झो। शायर चए थो, वही चराग जिसे हकीर समझ कर बुझा दिया तुमने, वही चराग जिसे हकीर समझ कर बुझा दिया तुमने, यही चराग जलेंगे तो रोशनी होगी। वो उलमा जंहिंखे हकीर सम्झो था, मामूली सम्झो था, जंहिंखे उंझायो पिया, जंहिंखे पां हटायो पिया, जंहिंजी ॻाल्हि नथा मञो, जंहिंजी इज़त नथा कयो, जंहिंजो अदब नथा कयो, जेकॾहिं ई ख़तम थी विया त दुनिया में अंधेरो थी वेंदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह ला यंतज़िउल इल्म इंतिज़ाअन। अल्लाह रब्बुल आलमीन इल्म के हिकिड़े ई फेरे में ख़त्म की न कंदो। वलाकिन्नल्लाह यक़बिदुल इल्म बिक़ब्दिल उलमा। बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन इल्म के ईअं ख़त्म कंदो जे हरा हरा दुनिया में जा आलिम ख़त्म थी वेंदा। हिकिड़ो आलिम बणिजी न बचंदो। तेरा माण्हू जाहिले के मसला पुछंदा, अने जाहिल पिंड जे हिसाब से फतवा ॾींदा, पिंड पण गुमराह थींदा अने ॿिए खे पण गुमराह कंदा। ही आलिम जेको पंहिंजे माहौल में, पंहिंजे मुआशरे में मौजूद है, ये अल्लाह रब्बुल आलमीन जी वॾी नेमत है। जेको पंहिंजे बच्चे खे कलमू सेखारींदो हुए, जेको पंहिंजे बच्चे खे क़ुरान सेखारींदो हुए, जंहिंजे बारे में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लम। आम जा बहितरीन इंसान उहो है जेको क़ुरान सिखे तो अने ॿिए खे सिखाए थो। ये बहितरीन इंसान आई, इन्ही जो मक़ाम अने मर्तबो ऊंचो है, ऐं इन्ही जी क़ुर्बानी खे न्यारियो। ये आलिम ईअं आसानी से न बनी आया, हिन आलिम सफ़र कयो हुयो। ये आलिम पिंड जे घरेनू, कुटुंबनू, कबीलेनू, ख़ानदाननू लमा रहिया आहिनि, अने कई रातूं इन्ही खे लांगे लांगे गुज़ारणियूं पियूं आहिनि। कई कुटुंब में जनाज़ा थी विया, कंहिंजो पीउ गुज़ारे वियो, कंहिंजी माउ गुज़ारे वई, कंहिंजो भाउ गुज़ारे वियो, कंहिंजो मामू, कंहिंजो ॾाॾो, कंहिंजो नानो गुज़ारे वियो। इन्ही खे कुल्लो पण नसीब न थियो, ये जनाज़े में शरीक न थी सघिया, ये पिंड जे अज़ीज़ जो छेले बागे मुंहुं पर न ॾियारे सघिया। कुल्ला एतिरे लाइ करे जेकी इल्म पुठियां न करिया, अने एतिरे लाइ करे इल्म पुठियां न करिया जे असांजी क़ौम जे अंदरि असीं इल्म खे फैलायूं। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, उलमा जा पाण ते वॾा एहसान आहिनि जे पंहिंजे मस्जिदें खे आबाद कया वेठा आहिनि, पंहिंजे बच्चे खे दीन जी तालीम ॾियनि पिया, पंहिंजे दीन खे अॻु वधाइनि पिया, पंहिंजे तौहीद जी, ईमान जी जेको हिफ़ाज़त कयूं पिया। अहिड़े इंसान जी क़दर करणी पाण मिड़ी मथे फ़र्ज़ है। उलमा के ताल्लुक़ से ॾिग ॻाल्हि थी सघे थी, पर वक़्तु बिल्कुलु न अल्लाह रब्बुल आलमीन कंदो आहे। अल्लाह ताला पाण मिड़ी उलमा जी क़दर कई तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।